अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही कच्चे जो बंद दरिया जो हींअर असां बगी पिंडी वारे कच्चे में वञी रहिया आहियूं पार। पुरानी गुड वारो रस्तो अदा बिलावल खोखर हलाए थो गाॾी ऐं मां हिन जे पोयां बिलावल जे वेठो आहियां। बिल्कुल सुञाणप जे लाइ इंसानियत वॾी ॻाल्हि आहे। मुमताज़ गॾु आई इन करे मूंखे न चवणु घुरिजे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तोसां हूंदो आहे उहो मूंखे राहत मिलंदी आहे। ऐं वरी ज़िक्र कंदा हलूं त मुंहिंजो हिकिड़ो तवील अर्सो हिकिड़ो ज़िंदगी में वॾो मुनवर खे असां कोन था विसारे मुनवारी असां सां हिननि पेचरनि हिननि रस्तनि से गॾु हुयो। अॼु हू न आहे, सुभाणे असां हूंदासीं। हिकिड़ो रस्तो पूरी दुनिया आहे, ग़लत जो हिकिड़ो निज़ाम आहे। बिल्कुलु बहरहाल नफ़रत खां पोइ मोहबत चङी आहे। उस्ताद जी ॻाल्हि वांगुरु कूड़ खां पोइ हिकु सिट सची चङी आहे। सच सां हलो, ईमानदारी सां हलो, दोस्तनि सां दिलि सां प्यार सां मोहबत सां इख़लाक़ सां पेश अचो। हीअ ज़िंदगी अनमोल आहे, जन्नत आहे। हिते बि जन्नत हूंदी, हुते बि हूंदी, असांजो अकीदो आहे। बिल्कुलु सचो माण्हू हिते बि सुकून जी ज़िंदगी गुज़ारे थो, उते बि इंशाअल्लाह गुज़ारे। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। ही हुयो अदा बिलावल खोखर ऐं जंहिं चयो त दुनिया में सिर्फ़ु मोहबत क़ाइमु कयो। ऐं हक़ीक़त इहा आहे त मोहबत ई कमु ईंदी। दोस्तों ही कच्चे जा रस्ता तव्हां ॾिसी सघो था। ही दरिया जो जेको बंदि आहे दोस्तों हींअर बंद खां लही रहिया आहियूं। ही कच्चे जो रस्तो रुगो धूड़ ई धूड़ आहे। हाणे दरिया तमामु वेझो दरिया जे पहुची चुका आहियूं ऐं दरिया जो मंज़र तव्हांखे ॾसियां। ही दरिया साम्हूं पहुतो आहे, दरिया जे साम्हूं पहुता आहियूं ऐं गाॾी वरी तकलीफ़ ॾेई रही आहे बिलावल खे हलाइण में। ही दरिया जे साम्हूं पतण ॿेड़ी जे इंतज़ार में माण्हू बीठा आहिनि। कुता तव्हां ॾिसो था, जेके तमामु ख़तरनाक कच्चे जा कुता। ही ॿेड़ी बीठी आहे, ही मंज़र जी दा ही दोस्तों दरिया बादशाह जो मंज़र। दरिया बादशाह ख़ाली लॻो पियो आहे, लाथ में आहे। जो 2 ॾींहं चाढ़ में हुयो, जो दरवाज़ो सखर वारो 47 नंबर दरवाज़ो कोन हुयो, पर हाणे 47 दरवाज़े लॻण खां पोइ दरिया लाथ में आहे। मुंहिंजे पस मंज़र में ॾिसो पिया बिलावल साहब तमामु ॾुखी गाॾी काहे रहियो आहे, छो त हीउ रस्तो सही न आहे। फटमट है ना हाँ बिलावल दोस्तों ही मोटरसाइकिल कायूं अचे पियो। मुश्किल रस्तो आहे, पर अक्सर कच्चे में अहिड़ा ई रस्ता हूंदा आहिनि। दोस्त बकरियूं चारे रहिया आहिनि, बकरा आहिनि ऐं बिलावल जॾहिं गाॾी मुश्किल सां हिन रस्ते सां हलाए रहियो आहे। बड़ो मुश्किल रस्तो आहे। बकरारनि जूं बकरियूं, ही गेरा तव्हांजे साम्हूं ॾिसो था, ही गेरो उॾामी रहियो आहे ऐं हिते माशाल्लाह जाम गेरा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था गेरा। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको फ़सुलु आहे, हीउ फ़सुलु आहे तिरनि जो फ़सुलु। हींअर तयारु आहे, गुल विझिया आहिनि अंदरि ई अनु कंदो तिरनि जो फ़सुलु।
दोस्तों ही कच्चे जा सफ़र ॿियो ॾींहुं आहे, असांजी बि वापसी आहे। ही वञी रहिया आहियूं अड़ा बिलावल ऐं असां, ऐं वॾी मुश्किल खां असां बिलावल गाॾी हलाए पियो। पर ऐं ही मौसम ख़ूबसूरत, अॼु झुड़ाली मौसम आहे कच्चे में। हीअ आसमान ते मुकमल बादल छाया पिया आहिनि। हीअ ख़ूबसूरत लांढी कच्चे जी असांजे पस मंज़र में कच्चे जी ख़ूबसूरत लांढी। हे पखियुनि जूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं, तितर ऐं हिते मोर बि आहिनि, तितर फाड़ा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा पखी जानवर, ऐं ॾाढो ख़ूबसूरत मंज़रु आहे कच्चे जो। हीअ अख हिन बंद ते अख, ऐं हीअ गभ सर सर अस्सलाम वालेकुम। आदाब बिलावल। असां कल्ह वियासीं हेॾे कच्चे मामे नज़ीर ॾे पार, हिन ॿेड़ी ते चढ़ी वियासीं परे पार खां। हाणे असां वरी हिते पहुता आहियूं और हींअर ही गाॾी ॿेड़ी में रखी आहे। असांजो ही मला दोस्त पैसेंजरनि जे इंतज़ार में आहे त कुझु ॿ टे माण्हू थियनि त पोइ असां निकिरूं। ही नंढड़ा नंढड़ा हे वीचारा जेके लॻा पिया आहिनि महिनत में, उहो दोस्त रसे खे झली बीठो आहे। बाबा इहो रसे खे हिन लाइ झलियो थी मथां ॿेड़ी वञे। हा हे वीचारा नंढड़ा महिनती जेके गॾु हिन भाऊ सां। तव्हांजा नंढड़ा छा थियनि बाबा? हे पुटु आहे, भाउ। हे नंढड़ो हिकिड़ो पुटु हिकिड़ो भाउ। जी बिलावल साहब, मुमताज़ ॻाल्हि इहा आहे त जंहिं जॻह ते बीठा आहियूं, जी जी अदा, ऐं जंहिं मंज़र कशी में बीठा आहियूं, हीअ चवंदा न आहिनि त सिंध जी धरतीअ जो जियापो आहे, है न? ऐं हीअ आहे त असां आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि कई थो जीअं नंढड़नि जी, त सिंधी माण्हू महिनती आहे, 24 कलाक महिनत कश आहे। ऐं महिनत ॾिस न, उहो हिनखे किले खे ठोके पियो आहे न। हा ॾिस महिनत कश माण्हू आहियूं सदियुनि खां वठी, ऐं मापी माण्हू आहियूं, महिमान नवाज़ आहियूं। ऐं बहरहाल कच्चे जो मज़ो पंहिंजो आहे, धरती आहे पंहिंजी, ऐं ॾाढो घुमण में मज़ो आयो दोस्तनि वटि, है न? ऐं वरी हिन महिल वापसी वञूं पिया। ॿियो तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर जी जी बिलावल साहब, हींअर दोस्तों सां ॿेड़ी में सवार आहियूं। ऐं हीअ दरिया जो पस मंज़र अनक़रीब ही ॿेड़ी हलंदी, ऐं तव्हांखे हिकु मंज़रु ॾसींदासीं दरिया जो बि। हींअर असां वियासीं कच्चे मामे नज़ीर कलोड़ साहब ॾे वियासीं काल्ह। हींअर असांजी वापसी थी, ऐं हींअर परियां मोहन दड़े जो पतन आहे। मोहन दड़ो परियां आहे, पोइ वरी असां लाड़काणे जी तरफ़ रवाना थींदासीं। ऐं आदाब बिलावल ऐं असां हीअ मंज़र दरिया जो। जी बाबा, कहिड़ो शो बाबा? कई बिलावल ही ॾोॾी माना तव्हांखे वणंदी आहे? मूंखे वणंदी आहे, तूं जेकर महिमान खाराए। वाह 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 वाह, बहरहाल कच्चे जी सौगात आहे। अक्सर हे लाड़काणे में ॾोॾी असांजी जाम थींदी आहे। हे दोस्तो खे 2 अञा इनाम में ॾिए थो।